नारद जी महाराज चयो प्रभु एक बार भगवान घुमन पिया नारद जी सां गॾु मूंखे पंहिंजी माया ॾेखारियो। भगवान चवनि था भाई तव्हां छाजे करे तव्हां माया ॾिसणु चाहियो कि माया खां बचियल आहियो। सभु चवंदा आहिनि माया खां बचायो। हा हा प्रभु मां माया में फसणु नथो चाहियां पर इच्छा थी आहे कि मां माया ॾिसां। घुमंदे घुमंदे वन में पहुता हा। भगवान चयो नारद जी इहे सभु ॻाल्हियूं पोइ कजो, मूंखे ॾाढी उञ लॻी आहे। आस पास जल ॾिसो, मुंहिंजे लाइ जल खणी अचो, मां ॾाढो प्यासो आहियां। ठीकु प्रभु मां तुरंत जल खणी थो अचां। हिकु दिशा ॿिए दिशा में विया साम्हूं त पहिरियों खां हिकिड़ो खूह नज़र आयो। उते खूह ते ॾाढो शीतल अमृत जल, कुझु माण्हू पाणी पी रहिया। नारद जी ओॾे विया ऐं उते कोई स्त्री हुई, कोई राजकुमारी हुई, उहा जल पई पिए। त नारद जी चयो मूंखे बि जल पीआरियो त मां भॻवान जे लाइ खणी वञा। त उन स्त्रीअ जीअं नारद जीअ खे जल पीआरियो ऐं नारद महाराज पाणी पी करे अखियुनि जो मथे कयूं ऐं उन राजकुमारीअ खे ॾिठो, समोहित थी विया। अहिड़ो मोहित थी विया कि उन सां ॻाल्हियूं करणु शुरू कयूं। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे भॻवान खे ई भुलिजी विया। भॻवान जो जल, भॻवान जी प्यास सभु भुलिजी विया। उनजे पोयों पोयों हली पिया। चओ हरे राम। आख़िर ॻाल्हियूं हलंदे हलंदे धीरे धीरे उन राजकुमारी सां प्रेम थी वियो। तॾहिं राजा बि उन्हनि जो ॾाढो आदर कयो कि ॾाढा ज्ञानी। आख़िर समय पाए करे राजा खे बि पसंदि अची वई ॻाल्हि ऐं नारद जीअ सां पंहिंजे धीअ राजकुमारी जी शादी कराए छॾी। समय गुज़रियो। हाणे उन राजा खे बि पुटु न हुयो। समय पाए करे राजा गुज़ारियो। राजा गुज़ारियो त चयूं हाणे राजा केरु ठहे? त चयूं भाई सभु तरह सां ॾाढा ज्ञानी नारद जी खे राजा ठाहियो। तॾहिं नारद जी उते राजा बणिया। हाणे काथे देवर्षि नारद महाराज महामुनि हाणे राज करण लॻा। राजाउनि जा जेके छल प्रपंच दाव पेच हूंदा आहिनि, साम दाम दंड भेद सभु करण लॻा। धीरे धीरे पहिरीं संतान ॼाई, वरी ॿी धीअ ॼाई, टियों पुटु ॼायो, चौथों पुटु ॼायो, 4 संतान थी वई। समय गुज़रंदो वियो, गुज़रंदो वियो। ॾाढो बढ़िया ढंग सां राज संभालिनि पिया। कई साल गुज़री विया कि अचानक पड़ोसी राजा हमलो करे छॾियो। भयंकर युद्ध लॻी। युद्ध कंदे 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 आख़िर सॼी सेना ख़तम थींदी वई ऐं नारद महाराज प्राण बचाए करे पंहिंजे ज़ाल ऐं पंहिंजे ॿारनि खे वठी करे हिकिड़ी पुराणी ॿेड़ीअ ते चढ़िया। उनजे सेनापति मंत्रियुनि चयो साईं हाणे ॿियो कुझु न आहे, तव्हां ई असांजे लाइ सभु कुझु आहियो, तव्हांजो परिवार बचे, तव्हांजा प्राण बचनि, एतिरो ई कयो। राजपाट जॾहिं हाणे जेको लिखियलु हो जीअं मिलंदो त मिली वेंदो, तव्हां प्राण बचायो। चइनि ॿारनि खे खणी करे ऐं हिकिड़ी ॿेड़ीअ ते चढ़ी करे नारद जी पंहिंजे ज़ाल खे वठी करे ऐं प्राण बचाइण लॻा। हलण लॻा ॿेड़ीअ में। ॿेड़ी तरंदे तरंदे विच सीर में आई भयंकर आंधी तूफ़ान आयो, ॿेड़ी उलटिजी वई। 3-4 ॿार ॿुॾी विया। धर्म पत्नी बि पाणीअ में ॿुॾी वई ऐं कंहिं तरह सां उछाल आई नदीअ में ऐं नारद जी किनारे लॻा, हाहाकार करे रोअण लॻा, जोर जोर सां रोअण लॻा, नदीअ में टपा ॾियण लॻा, कोई बचायो, हाय मुंहिंजा ॿार। हिकु हिकु ॿार खे रोई करे जोर जोर सां दाऊं करे पुकारण लॻा। माण्हू पकड़नि था, कोई सम्झाए तो नथा सम्झनि। जॾहिं रोई रोई ॾाढो हाल बुरो थी वियो त अचानक भॻवान कृष्ण बाह पकड़ी त नारद जी छा आहे, छा था कयो, कंहिंजे लाइ था रो? नारद जी खे ध्यानु ई न आयो। अरे मुंहिंजा ॿार ॿुॾी विया। अरे कहिड़ा ॿार तव्हांजा? अरे ध्यानु ॾियो हेॾे। नारद जी ॿुधनि ई कोन था। जॾहिं भॻवान पंहिंजी माया खीचे वरिती, चयो नारद जी कहिड़ा ॿार, कहिड़ी ज़ाल? अरे मां जो चयो मां पाणी खणी अचो। ॾिठूं त खूह ते मां बीठो आहियां, श्री कृष्ण भॻवान बीठा, मंद मंद मुस्कुराइनि था। अहिड़ी माया जो असर पियो, अञा ताईं ॿुधी ओॾी लॻल आहे। प्रभु मुंहिंजा ॿार, मुंहिंजी ज़ाल। भॻवान चवनि था अरे तव्हां पाणी भरण आया हो, भुलिजी वियो, तव्हांखे चयो जल भरे अचो।
प्रभु मुंहिंजी धर्म पत्नी एॾा साल मां राज कयो, 4 ॿार, उन्हनि जे बिना जी न सघंदुमि। तॾहिं भॻवानु ज्ञान ॾिनो त नारद जी यादि कयो, तव्हां चयो मूंखे माया ॾेखार, इहा ई त माया हुई। केॾा साल गुज़री विया, तव्हांजी शादी थी वई, ॿार थिया, लेकिन ध्यान सां ॾिसो हिन महिल त हिकु घड़ी बि कोन थी आहे, अधु घड़ी बि न थी आहे, कुझु ई पल थिया आहिनि, 5 मिंट थिया आहिनि। तॾहिं नारद महाराज खे चेतना आई, किरी पिया चरणनि में, चओ हरे राम।